बे न्यूज़ में ख़बरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया मलीर का। मलीर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि रज़ाकाबाद, अब्दुल्ला ॻोठ, गुलशन हदीद, क़ाइदाबाद, बैंस कॉलोनीअ में रोज़मर्रा जे शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। माह रमज़ान शुरू थींदे ई रोज़मर्रा जे इस्तेमाल जे शयुनि, सब्ज़ी, फ्रूट, मच्छी, गोश्त, दालनि ऐं ॿियनि शयुनि जा वापारियुनि हथरादू अघ मुक़ररु करे ग़रीब माण्हुनि खे मुॾी कातीअ सां कुहणु शुरू करे छॾियो। पर हैरत उन ॻाल्हि जी आहे त माह रमज़ान जे सिलसिले में कंहिं बि सरकारी कामोरे हेसी ताईं शहर जो दौरो करे रेट लिस्टूं चेक नाहिनि कयूं त वापारी ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियण बजाए कहिड़े तरीक़े सां फुरलट करे रहिया आहिनि। वापारी फ्रूट समेत हर शइ जा मनपसंद अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। का बि रेट लिस्ट मौजूदु नाहे। डीसी मलीर ऐं ॿियनि अख़्तियारनि खे माह रमज़ान जे बाबरकत महीने में ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ नोटिस वठी मुनाफ़ेखोर वापारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करणु घुरिजे। रिपोर्ट कर रहा है मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मलीर।